की लगी बाय मां दादा की कुछ ना है खबर प्लीज इलाज क्यों मरी में दस हेलो हेलो जंगे आए तकलीफ आईएस में घड़ा माण्हू सवार हुआ गाड़ी हुई मोबाइल ना मोकलो विकी फुल गाड़ी भरल विकी माण्हू कढिया तो कुछ अंदर नहीं नंढा ॿार बि भैया विकी बाबा न तो अचे यार अचे हिकिड़ी बि न आई आहे डेड बॉडी खणाइण लाइ हिते आवाम हेल्प लाइ का बि न आई आहे DHO साहब अलाए छा था करनि पिया का ख़बर नथी पए पई असांखे ॿुधायो त हीउ जेको एक्सीडेंट आहे इहो त कुदरती थी वेंदी आहे का शइ अगरि नाकारा एम्बुलेंस जी वजह सां ज़ख़्मी हूंदा उन्हनि खे टाइम सां न खणी पुॼाइण हाणे डेड बॉडी हिते पई आहे त उहा बि सुठी ॻाल्हि न आहे छो त माण्हू त फारिग बीठियूं आहिनि गाॾियूं ड्राइवर बि हूंदा अथनि पर एॾी नाअहल तरीक़े सां हलाइनि था पिया इहो सिस्टम त बल्कि उहा असां नाख़ुशि आहियूं आवाम सां गॾु मां हिते प्रोटेस्ट कयां थो हिन ॻाल्हि जो करायूं बिल्कुलु नाख़ुशि आहियूं असां बिल्कुलु बेकार तरीक़े सां सर्विसिस करें सरकारनि सां तव्हांजो राब्तो थियो आहे DHO सां वग़ैरह कंहिं इंतिज़ामिया सां त हिन सिलसिले में बेकार सर्विसिस प्रोवाइड करनि था पंहिंजी आवाम खे ॻाल्हि इहा आहे त घोटकी ज़िले में बाहि जे मरीज़नि खे अटेंड करण लाइ कोई हिकिड़ो वार्ड बि मौजूदु आहे पूरे ज़िले अंदरि हाणे अहिड़ा क़िस्म जा अनेक वाक़िया थियनि था असां डिस्ट्रिक्ट काउंसिल जी तरफ़ों हाणे एम्बुलेंस सां वटि छो त टाउन वटि एतिरो बजट न आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल जी तरफ़ों तव्हांखे हिकिड़ी एम्बुलेंस वठी हाणे त आवाम जी ख़िदमत हीअं मिली करे कयूं था पिया बसि ॿियो हाणे छा था करे सघूं हादसो हादसे लाइ हाणे जेके शहीद थी वई आहे दुआ करे सघूं फैमिली लाइ ताला हुनखे सबर ॾे थैंक यू सर थैंक यू मत रखो हम पे सिविल बैठा हूं बाबा सिविल